मोरो मां अव्हांखे अपडेट कंदालू। रिपोर्ट करे विया रिज़वान अली जुमानी। नुसरत फिरोज़ जे ॻोठ सराब ख़ान मरी जा ॻोठाणनि रैली जी सूरत में मोरो प्रेस क्लब अॻियां पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻवानी बशीर मरी, एजाज़ हुसैन मरी, सिकंदर मरी, वकार अली ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते हिननि चयो त असां सभु ॻोठाणा पंहिंजे ई सोट रईस नवाब ख़ान मरी जे ज़ुल्मनि खां तंग थी मुसलसिल सरापा एहतजाज में आहियूं, पर उन जे बावजूदि को तदारुक नाहे कयो वियो। असां नुसरत फिरोज़ में क़ुरान पाक खणी पुरअमन एहतजाज कया आहिनि, पर इंतज़ामिया बि इन ख़िलाफ़ को क़दम खणण लाइ तयारु नाहे। असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, पर ॿुधण वारो नाहे। हिननि चयो त रईस नवाब ख़ान मरी असांजी 14 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं पंहिंजनि वेझनि अज़ीज़नि असिस्टेंट कमिश्नर तपेदारनि जी मार्फत खाता तब्दील कराए छॾिया आहिनि। हिननि तक जे चूंडियल नुमाइंदनि MNA ज़ुल्फ़कार अली बहण, MPA मुमताज़ अली चांडियो, घरू अज़ीज़ ज़िया लंजार खे अपील कई आहे त मज़कूरा मामले जो नोटिस वठी इंसाफ़ तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।